आम तौर ते घणे क़दुरु बीमारियूं गैर मयारी खाधनि ऐं तिर्ज़े ज़िंदगी जे करे थींदियूं आहिनि। केतिरनि ई बीमारियुनि मां छुटकारे लाइ इस्तेमाल कयूं वेंदड़ दवाऊं पिण सिहत ते नाकारी असर छॾनि थियूं। इहो ई सबबु आहे जो माण्हूअ खे घुर्जे त बीमारियुनि जे इलाज बदिरां बीमारियुनि में मुब्तला थियण खां बचाइण वारा उपाउ वठण घुर्जनि, जेके उन्हनि खे घणनि नुक़साननि खां महफ़ूज़ रखी सघनि था। अॼुकल्ह त जिस्मानी तौर घटि मुतहरिक रहण, फास्ट फूड्स ऐं ॿियनि गैर मयारी खाधनि जे घणे इस्तेमाल ऐं तिर्ज़े ज़िंदगी जे करे बि सिहत ते नुक़सानकार असर पवनि था, जिन खे तरतीब ॾियण सां सिहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। पर खाधे पीते जूं बि अहिड़ियूं केतिरियूं ई शयूं आहिनि जेके माण्हूअ जी सिहत लाइ सुठियूं हुजण सां गॾु मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां हिफ़ाज़त कनि थियूं, जिन मां बसर बि हिकु आहे। बसर हिकु अहिड़ी सब्ज़ी आहे जंहिंजा इंसानी सिहत लाइ केतिरा ई फ़ाइदा आहिनि। जेकॾहिं उनखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे इलाज वारी दवा चइजे त ग़लति न हूंदो। न रुॻो बसर खाइण, पर उनजी खल ऐं रस बि चमड़ीअ ऐं मथे ते मखे मुख़्तलिफ़ मसइलनि मां जिंद छॾाए सघिजे थी। पर थधी तासीर हुजण जे करे उनखे राति जो खाइण खां पासो कयो वञे। बसर हिकु बहितरीन एंटी ऑक्सीडेंट सब्ज़ी आहे। उनखे कचो खाइण सां न रुॻो इंसान जे पेट में मौजूदु जीतनि जो ख़ात्मो थींदो आहे, पर मुख़्तलिफ़ ज़हरीले केमिकल्स जे नुक़साननि खां बि हिफ़ाज़त मिले थी। कचो बसर खाइण सां हाज़मे वारो अमल तेज़ थींदो आहे, ख़ासि करे उहो सणबी शयुनि खे हज़म करण में वॾी मदद ॾींदो आहे। इन सां गॾु बसरनि में सल्फाइड जो बि झझो मिक़दार हूंदो आहे, जेको रत में कोलेस्ट्रोल लेवल खे कंट्रोल करे थो ऐं इहा ख़ासियत दिलि जी बीमारियुनि ऐं फालिज जे ख़तरनि खे घटाईंदी आहे। तेज़ ज़ाइके जे करे बसर केतिरनि ई ख़तरनाक बैक्टीरियाज़ जो ख़ात्मो करे मुख़्तलिफ़ बीमारियूं थियण खां अॻु ई उन्हनि खां महफ़ूज़ रखंदो आहे। आम तौर ते शुगर जे मर्ज़ में मुब्तला माण्हुनि जी शुगर लेवल खाइण पीअण खां पोइ वधी वेंदी आहे, पर मंझंदि जे वक़्तु खाधे सां गॾु सन्हा कटियल कचा बसर खाइजनि त उहे कुदरती तौर ते शुगर लेवल खे वधण खां रोकनि था। कचो बसर खाइण सां फिफुड़नि जी सफ़ाई थींदी आहे, जंहिंजे करे न रुॻो साह खणण वारे अमल में सवलाई थिए थी, पर खंघि ऐं दम जी बीमारियुनि खां बि बची सघिजे थो। इन सां गॾु कचो बसर मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाइण समेत क़ुवत हासिल करण लाइ बि बहितरीन खुराक आहे, जंहिं जे ज़रिए केतिरनि ई ॾुखियनि मसइलनि खे हल करे सघिजे थो।